रात देर सां पनुआखिल जे कच्चे दह मंगी गुलाम रसूल चाचड़ जे नाले सां मशहूर कच्चे मां हथियार बंद कोल्हनि जे घरनि ते हमलो करे पोरियत ॿ भाइर मुकेश मुनीर कोहली खे अगवा करे कश्मीर तरफ़ फरार थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, आगाह कजो। जी असांखे अहम ख़बर खां आगाह कयो पिया त पनुआखिल गुलाम रसूल जे कच्चे दह मंगी मां राति देर सां धाड़ेलनि हमिलो करे कोल्हनि जे वेढ़े ते ऐं उतां ॿ सॻा भाइर मुकेश ऐं मुनीर कोहली खे धाड़ेल अगवा करे कश्मीर जे कच्चे तरफ़ खणी फ़रार थी विया आहिनि। जंहिं बाद कोहली जे पाड़े ऐं वेढ़े में रोज़ राड़ो ऐं मातम मतल आहे। अव्हांखे इहो ॿुधायां त उहे कोहली थर वासी आहिनि ऐं हिते पोरियो करण लाइ कच्चे तरफ़ आया हुआ त गुलाम रसूल जे कच्चे मां अगवा थी विया आहिनि, जेको इलाइक़ो कश्मीर जो ॿुधायो वञे पियो। ऐं उन हवाले सां असांजी DSP सदूजा मोहम्मद ख़ान सियाल सां ॻाल्हि ॿोल थी त हिन चयो त सदूजा वारे कच्चे मां इहे अगवा न थिया आहिनि ऐं इहे कश्मीर जी हद मां अगवा थिया आहिनि। गुलाम रसूल जो कच्चो ऐं दह मंगी कश्मीर जी हदुनि में अचे पई, पर पोइ बि असीं इन वाक़े जी तहक़ीक़ात ऐं अगवा थियलनि जी रिकवरी वग़ैरह लाइ कोशिशि कयूं पिया। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।